रहमान रहीम। अॼु असां विच पढ़ंदासीं। WS क्वेश्चन वर्ड मां विच जो ऑब्जेक्टिव थींदो आहे, यानी विच हमेशह जॾहिं बि ईंदो त हिन सां गॾु ऑब्जेक्ट थिए त फॉर्मेशन ही जेकॾहिं सब्जेक्ट थिए थो पोइ सब्जेक्ट सिंगुलर वरी ऑब्जेक्ट रखंदो। मिसाल छोकिरो पोज़ीशन। हाणे ॾिसो कयो त हे विच आहे न। हाणे इन सां गॾु छोकिरो जेको आहे ही शइ चेक कंदो, इहो गॾु रखंदो। हे ॿियनि शयुनि खे पोइ छोकिरो जेको बॉय आहे उहो सब्जेक्ट आहे, छो त पोज़ीशन इहो थो खणे। बॉय छा आहे सब्जेक्ट, ऐं पोइ छा रखंदासीं वर्ब बि रखंदासीं। टेक माना खणंदासीं, टेक्स फर्स्ट पोज़ीशन, हे वर्ब थी। हाणे ऑब्जेक्ट रखंदासीं फर्स्ट पोज़ीशन। ठीकु आहे। ॿियो जुमिलो आहे कहिड़ा माण्हू प्रोग्राम में शामिल थियनि था। ठीकु आहे। हाणे हिन में सां गॾु छा आहे माण्हू, इहे वरी प्लूरल आहे, इन जे करे इन सां बि जेका प्लूरल सां एस न हणंदो वर्ब में। कीअं अंग्रेजी थींदी, पहिरियों छा रखंदासीं कहिड़ा विच, पोइ माण्हुनि जी अंग्रेजी। ठीकु आहे। या मर्द जे करे लिखो त मेन। हाणे त हिते जेको वर्ब लॻंदो हुन सां एस न लॻंदासीं। पहिरियों नंबर सब्जेक्ट रखियोसीं, विच रखीसीं, पोइ सब्जेक्ट शामिल थियण जी छा आहे इंक्लूड, हिन में एस न हणंदासीं। छाजे करे त हे वर्ब सब्जेक्ट जेको आहे प्लूरल आहे। हे वर्ब रखियोसीं, पोइ ऑब्जेक्ट इन प्रोग्राम। ठीकु आहे। हे ॿियो नंबर जुमिलो आहे। इन खां सवाइ ॿियो जुमिलो ही आहे, ही टियों जुमिलो आहे। हिन में ॾिसो त पहिरियों छा रखंदासीं कहिड़ो, हिन जी अंग्रेजी थींदी विच सां गॾु छा रखिणो आहे जेको गॾु लफ़्ज़ आहे उहो आहे कुतो, डॉग। डॉग छा आहे सब्जेक्ट आहे, भौंके केरु थो कुतो, ऐं हीउ सिंगुलर आहे। ठीकु आहे। सब्जेक्ट रखियोसीं, ॿियो नंबर छा रखंदासीं वर्ब। वर्ब कहिड़ो आहे भौंकणु, बार्क। ठीकु आहे। हिन सां एस हणंदासीं छो त सब्जेक्ट सिंगुलर आहे। ठीकु आहे। एस हईंसीं, पोइ वरी एट द बेगर, इहो ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे। इहो ऑब्जेक्ट हिते लिखां थो बेगर, ही ऑब्जेक्ट आहे। ठीकु थी वियो। हाणे हिन में सब्जेक्ट रखियोसीं, हे वर्ब रखियोसीं, हे ऑब्जेक्ट रखियोसीं। सिंपल ई सवलो तरीक़ो तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त हिन में जेका फॉर्मेशन थींदी आहे उहा असर्टिव वारी थींदी आहे। प्रेज़ेंट सिंपल टेंस जे असर्टिव वारी फॉर्मेशन यादि आहे उहा कहिड़ी आहे, उहा हीअ आहे। ॾिसो उन में असर्टिव में छा हुयो, असां सब्जेक्ट रखूं पिया वर्ब ऐं ऑब्जेक्ट, ऐं सब्जेक्ट वरी वर्ब सब्जेक्ट सिंगुलर ही शी हिट हुयो त एस बि रखूं पिया न, सेम तरीक़ो आहे उहो ई। बसि पोइ छा कंदो उहा फॉर्मेशन ठाहे विच मुंड में रखंदो, तव्हांजो जेको सही थी वेंदो। आख़िर में सवाल ई निशानी हणंदो। जेके बि जुमिला ठाहियासीं इन ठाहियासीं। ठीकु आहे। कहिड़ो गुल सुठी ख़ुशबू ॾे। हाणे ॾिसो पहिरियों साॻियो कंदो, हिन में सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट। सब्जेक्ट छा आहे ठीकु आहे, ऐं वरी पोइ छा रखंदो वर्ब छा आहे ख़ुशबू ॾियणु, स्मेल। हिन में एस हणंदासीं छो त वर्ब हिकिड़ो सब्जेक्ट। ठीकु आहे। वरी गुड माना सुठी। हाणे छा करणो, मुंड में छा हणंदो विच। तव्हांजो जुमिलो सॼो ठही वियो। विच फ्लावर स्मेल्स गुड, कहिड़ो गुल सुठी ख़ुशबू ॾींदो आहे।